सिंध जे तरक़ी ऐं रिथाबंदी वारे खाते सिंध असेंबलीअ जे मेंबरनि जे तरक़ियाती रिथाउनि जे तरजीह बाबति हिकु रिपोर्ट जारी कई आहे, जंहिं मां अंदाज़ो थिए थो त सिंध सूबाई असेंबलीअ जा मेंबर पंहिंजे पंहिंजे तकनि में कहिड़ियुनि रिथाउनि खे तरजीह ॾियनि था ऐं पंहिंजे तक जे तरक़ी बाबति खेनि केतिरो ओनो ऐं ओसीअड़ो आहे। तरक़ी ऐं रिथाबंदी वारे खाते जी रिपोर्ट पढ़ण खां पोइ अंदाज़ो थिए थो त असांजा MPAs पंहिंजे तक जे तरक़ियाती कमनि में का ख़ासि दिलचस्पी नथा रखनि ऐं संदन दिलचस्पी न हुअण करे ई सिंध जा शहर ऐं ॿाराड़ियूं वैरानीअ जो ॾेख ॾियनि थियूं। हिकु तरफ़ इहा दाहोड़ आहे त सिंध खे मर्कज़ खां वसीलनि जो पूरो हिसो नथो मिले, वफ़ाक़ी विरासत इंसाफ़ भरी न आहे, त ॿिए तरफ़ वरी इहा सितम ज़रीफ़ी आहे त सिंध जे बजट में तरक़ियाती कमनि लाइ जेका बजट रखी वञे थी उहा पूरी तरह ख़र्च नथी थिए ऐं साल पूरे थियण खां पोइ उहे रखियल पैसा ज़ाया यानी लैप्स थी वञनि था। सिंध हुकूमत जे प्लानिंग एंड डेवलपमेंट डिपार्टमेंट जे MPAs प्रायोरिटी प्रोग्राम बाबति रिपोर्ट पढ़ण खां पोइ हिकिड़ो गुरबत ॿियो अफ़ाल बुछड़ा वारी सिंधी कहावत सिंध सां बिल्कुलु ठह कंदे नज़र अचे थी। सिंध हुकूमत जे तरक़ी ऐं रिथाबंदी वारे खाते जी रिपोर्ट मूजिबि गुज़िरियल साल जे तरक़ियाती बजट में MPAs लाइ 1 अरब 95 करोड़ रुपया रखिया विया, पर MPAs जे दिलचस्पी न वठण सबबि 50 करोड़ रुपया ज़ाया थी विया। सिंध जे तरक़ीअ ते 50 करोड़नि जी पियल इहा चटी सूबाई असेंबलीअ जे मेंबरनि जे लापरवाहीअ सबबि सिंध जे अवाम जे मथां कड़की पई आहे। तफ़सील में ॼाणायो वियो आहे त गुज़िरियल माली साल यानी 2008 ऐं 9 दौरान MPAs लाइ 1 अरब 95 करोड़ रुपया रखिया विया, जंहिंमां सिर्फ़ 1 अरब 45 करोड़ रुपया ख़र्च थी सघिया ऐं 50 करोड़ रुपया ज़ाया थी विया, यानी सिंध जे तरक़ियाती बजट जो 26% हिसो ज़ाया थी वियो। गुज़िरियल माली साल जी तरक़ियाती बजट ख़र्च करण जे मामले में सिंध जा 2 वॾा शहर कराची ऐं हैदराबाद सभ खां अॻिते रहिया। गुज़िरियल माली साल दौरान कराचीअ जी MPAs 91% ऐं हैदराबाद जे MPAs 93% बजट ख़र्च कई, जॾहिं त कराची ऐं हैदराबाद खां सवाइ सिंध जे बाक़ी 20 ज़िलनि मां सिर्फ़ दादू ऐं मटियारी ज़िला अहिड़ा आहिनि जिन जे MPAs पंहिंजे पंहिंजे तरक़ियाती बजट मां 100% रक़म ख़र्च कई। दादूअ खां पोइ थरपारकर ऐं नवाबशाह जे MPAs 95%, टंडो मोहम्मद ख़ान जे MPAs 94%, ख़ैरपुर जे MPAs 91% ऐं जामशोर जे MPAs 89% बजट ख़र्च कई। ठटे ज़िले जे MPAs 78%, घोटकी ज़िले जे MPAs 77% ऐं शिकारपुर ज़िले जे MPAs तरक़ियाती बजट जो 74% बजट ख़र्च कई। सिंध जे 3 नंबर वॾे शहर सखर ज़िले जे MPAs पिणु घुर्बल किरदारु अदा न कयो ऐं उते पिणु 37% बजट ज़ाया थी वई। साॻिए रीति शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे ज़िले लाड़काणे जे MPAs पिणु 33% खां वधीक बजट ज़ाया करे छॾी। सिंध जे 2 ग़रीब ऐं कुंडायतनि ज़िलनि यानी बदीन ऐं शहदादकोट जी MPAs पिणु ज़रे घटि 40% पैसा ज़ाया करे छॾिया, जॾहिं त सिंध जा 7 ज़िला अहिड़ा आहिनि जिन खे बदनसीब ज़िला चई सघिजे थो, छाकाणि त इन्हनि ज़िलनि जे MPAs 50% खां बि घटि तरक़ियाती बजट ख़र्च कई आहे। इन्हनि बदनसीब ज़िलनि में मीरपुर ख़ास, उमरकोट, टंडोलायार, सांगढ़, नौशर फिरोज़, कश्मीर ऐं जेकबाबाद ज़िला शामिल आहिनि। सिंध में सभ खां वधीक बदनसीब ज़िलो सांगढ़ आहे, जंहिंजी सिर्फ़ 26% बजट ख़र्च कई वई आहे ऐं इन ज़िले जा 74% पैसा ज़ाया थी विया। बदनसीबीअ में ॿियो नंबर नौशर फिरोज़ ज़िले जो आहे, जंहिंमें सिर्फ़ 32% पैसा ख़र्च थिया ऐं 68% बजट ज़ाया थी वई। उनखां पोइ जेकबाबाद जो नंबर आहे, जिते सिर्फ़ 36% बजट ख़र्च थी ऐं 64% तरक़ियाती रक़म ज़ाया थी वई। साॻियो हाल उमरकोट जो आहे, जिते सिर्फ़ 44% रक़म ख़र्च थी ऐं 56% पैसा ज़ाया थी विया। टंडे अलयार में बि MPAs जे अदम दिलचस्पीअ सबबि सिर्फ़ 45% तरक़ियाती बजट ख़र्च थी ऐं 55% पैसा ज़ियान थी विया। कश्मीर में 46% रक़म ख़र्च थी ऐं 54% रक़म ज़ाया थी वई। साॻिए रीति मीरपुर ख़ास ज़िले में सिर्फ़ 48% बजट ख़र्च थी ऐं 52% रक़म ज़ियान थी वई। सिंध असेंबलीअ जे कुल 168 मेंबरनि मां सिर्फ़ 59 मेंबर अहिड़ा आहिनि जिन पंहिंजे हवाले कयल तरक़ियाती बजट जो 100% ख़र्च कयो, जॾहिं त 13 MPAs अहिड़ा आहिनि जिन पाण खे ॾिनल 1 करोड़ खां वधीक तरक़ियाती बजट मां 1 रुपयो बि ख़र्च न कयो। इहा यकीनन बदनसीबी जी ॻाल्हि आहे त सिंध असेंबलीअ जा 32 मेंबर अहिड़ा आहिनि
जेके पंहिंजे तरक़ियाती बजट जो 50% बि ख़र्च न करे सघिया।